अस्सलाम वालेकुम। तो मोज़िज़ हाज़रीन, अॼु असां वटि तव्हांजे लाइ तमामु बहितरीन सिंगर आयल आहिनि, एक्ट्रेस भी आहे, गेस्ट आहिनि जेके तव्हांखे बहितरीन गीत ॿुधाईंदा। नजमा कावेश असांजी तमामु सीनियर आर्टिस्ट आहे PTV जी, ऐं असां सां गॾु हाणे धरती TV ते लाफ्टर हाउस जो हिस्सो आहे। माशाल्लाह अॼु वरी तव्हां रेड कलर जी ड्रेस पाए आया आहियो, सोफ़े सां मैच थी वई। कुदरती वरी सोफ़ो बि रेड आहे, ऐं परे खां ईअं थो लॻे जो नजमा कावेश जी मुंडी कोई रखी हुआ सोफ़े ते, रेड रेड थी वियो आहे न। बिल्कुलु बिल्कुलु मैचिंग थी वई आहे। अॼु तव्हांजो वधीक टाइम न वठंदासीं, छो जो फ़नकार तमामु घणा आहिनि, उन्हनि खे मौक़ो मिले ॻाल्हाइण जो बि ऐं ॻाइण जो बि। त हाणे असां शुरूआति कंदासीं। सभ खां पहिरियां जंहिं महिमान खे मां घुराईंदुसि लाफ्टर हाउस शो में, तमामु प्यारो सिंगर, असांजे शहर सखर सां हुनजो तालुक़ु, जंहिंखे असां नई टही जो उभरंदड़ सिंगर बि चई सघूं था। अवांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे जिनसार अली समो। साईं अस्सलाम वालेकुम। ॿियो साईं, हेॾा कार्नर वारो प्लाट तव्हांजो आहे, हारमोनियम जे भरिसां थी वियो, बाजे जे भरिसां थी वियो, न त हे हेॾो बाजे जो चोर बि वेठो आहे, इन करे असां चऊं पिया त थोरो तव्हां मालिकी कयो पंहिंजे साज़ जी। त मोज़िज़ ख़वातीन हज़रात, जेका असांजी ॿी महिमान आहे तमामु प्यारी, उहा बि असांजी एक्ट्रेस आहे। मुख़्तलिफ़ तव्हां सोप सीरियल्स में उन्हनि खे ॾिठो हूंदो, मुख़्तलिफ़ कैरेक्टर कंदी आहे, उनजो तालुक़ु बि सखर शहर सां आहे। अवांजी भरपूर ताड़ियुनि में अस्मा भुट्टो। ॿई कुर्सियूं ख़ाली आहिनि, जिते मर्ज़ी पए वेही रहो। जी हा, मां हथु मिलाइण जी कयां पियो तव्हां सां, पर मां तव्हांखे ॾिठो हुयो अॻे हथु मिलायो तव्हां मूंसां, हाणे न मिलाया, ख़ैर आहे, का ॻाल्हि न आहे। ऐं जेका असांजी ॿी सिंगर आहे, तमामु प्यारी सिंगर, उहा बि ॾाढो सुठो आवाज़ु उन्हनि जो, खैरपुर शहर सां उन्हनि जो तालुक़ु। अवांजी भरपूर ताड़ियुनि में रुखसाना मारवी। रुखसाना मारवी पहुची वई आहे, ऐं हथ में डायरी हुई, मूंखे ईअं लॻे पियो ॼण यूनिवर्सिटी में आई आहे हाणे यूनिवर्सिटी मां सिधो हेॾे शो में अची वई आहे। लाफ्टर हाउस शो में अव्हांखे भलीकार चऊं था। जिनसार भाउ, छा पियो थिए अॼुकल्ह, को नओं सॉन्ग वग़ैरह तव्हां ठाहियो आहे? सॼी ज़िंदगी आहे इन म्यूज़िक खे ॾिनी आहे, त सॼी ज़िंदगी कमु बि म्यूज़िक ते ई कबो, ऐं हिकिड़ो नओं प्रोजेक्ट आहे मुंहिंजे ज़हन में, इनशाला जल्दी मां पंहिंजे सिंध वासियुनि खे गिफ्ट कंदुसि। माना नेक्स्ट मंथ असां इहो ॿुधंदासीं तव्हांजो कलाम, इनशाला कंहिं न कंहिं चैनल ते त ईंदो न। इनशाला इनशाला ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अस्मा भुट्टो, तव्हांजो कोई ड्रामो अचे पियो नओं ॿुधो आहे? जी जी इंशाल्लाह, मुंहिंजो तमामु सुठो ड्रामो, ऐं काफ़ी अरसे खां पोइ मां सम्झां थी त बहितरीनु हिकिड़ो ड्रामो ईंदो, न्यू प्रोजेक्ट। जीअं इंसान असीं सोचींदा आहियूं त हिकिड़ो नओं प्रोजेक्ट अचे, नओं स्क्रिप्ट अचे, सो इंशाल्लाह ॾाढो सुठो प्रोजेक्ट मुंहिंजो अचे पियो। अच्छा, अचे पियो, इंतज़ारु कनि माण्हू माना? जी बिल्कुलु, इंतज़ारु कनि कुझु वक़्तु। अचानक टीवीअ ते अची वेंदो ड्रामो? हा, ईंदो त अचानक, ऐं अचानक ॾिसंदा उड़ी अस्मा भुट्टो अची वियो, सभु हैरान थी वेंदा। वॾे अरसे खां पोइ मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो ड्रामो अचे थो पियो? जी काफ़ी अरसे खां पोइ, मां तक़रीबन 4 सालनि खां पोइ मां कमु विच में किथे तव्हां बिज़ी हुयो शायदि? को मसइलो न, बिज़ी त कोन हुयसि, ड्रामा अहिड़ा सुठा ठहनि कोन पिया, सो हुन जे करे घर ई हुयमि। जी, त असां सां रुखसाना मारवी बि गॾु आहे, माशाल्लाह ॾाढी सुठी सिंगर आहे। तव्हांजो तालुक़ु खैरपुर शहर सां आहे? जी हाँ, बिल्कुल खैरपुर। माशाल्लाह, केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे ॻाईंदे? तकरीबन 6-7 साल थी। 6-7 साल? अलाए यादि कयो पिया, मां चयो 500-600 साल थी विया आहिनि तव्हां ॻाईंदे। 6-7 साल थिया आहिनि तव्हांखे माना हिन फील्ड में आया हो। माशा, एल्बम वग़ैरह आयो आहे तव्हांजो? हाँ माशाल्लाह, तकरीबन 4 खां 5 ताईं एल्बम आया। 4-5 एल्बम अची विया आहिनि? माशाल्लाह, ॾाढी सुठी आहे। ऐं साईं दुआ आहे त तव्हांजा एल्बम ईंदा रहनि। जी, त माशाल्लाह जिनसार अली समो साहब, माशाल्लाह तव्हांजो नालो ॾाढो सुठो आहे। असां नंढे हूंदे बेत पढ़ंदा हुआसीं हिकिड़ो, ॾिसी दुनिया जा अजब नज़ारा, साईं जी सग सम्झ प्यारा, उभय धरतीअ ते इसरार, जोड़िया साईं सभु जिनसार। तव्हांजो नालो माना ॿारहं बेतनि में बि अचे थो किताब? हा सही आहे, बिल्कुलु। उतो नालो खयो वियो तव्हांजो?
जी साईं उतां नालो खयो हुयो किताब मां तव्हांजो उतां किताब मां ई नालो खयो वियो। जिनसार अली समूह। ही सॼी काइनात जिनसार आहे न साईं। हा बिल्कुलु सॼी हुनजो जोड़िया मतिलबु साईं इहो सभु जोड़िया जिनसार सभु जिनसार सभु जिनसार। अवां बि जिनसार आहियो मां बि जिनसार आहियां सॼी काइनात जिनसार। वाह वाह वाह। ऐं हिन पूरो संसार जेको आहे इहो जिनसार आहे। इहो सॼो संसार जिनसार आहे। वाह वाह ॾाढो सुठो। अच्छा लंडन बि तव्हां परफॉर्म करे आया आहियो। जी अल्हम्दुलिल्लाह। लंडन में जेके सिंधी हुया कीअं सम्झो उन्हनि तव्हां सुठी मोट मिली फीडबैक सुठो मिलियो। ॾाढी मोहबत मिली सर। पहिरीं त मां ॾाढो परेशान हुयुमि यार असांजी सिंध त मों ई मोहबत सां भरियल आहे। जी जी बिल्कुलु। ॿाहिरि अलाए छा रिस्पॉन्स हूंदो अलाए छा हूंदो पर सची पुछो जॾहिं उते पहुतुसि मां ऐं पंहिंजे सिंधी भाउरनि जे घरनि जे ॿाहिरां लिखियलु हो सिंधी हाउस सिंधड़ी हाउस सिंधी हाउस यानी उते बि विया आहिनि त उते बि माना लिखंदा। उते लिखियलु सिंधी हाउस ॾिसण सां दिलि ख़ुशि थी। हा। ऐं शाम जो जीअं असां वटि ॿारहाड़ियुनि में थींदो आहे कमकार छॾे करे औतागुनि ते ईंदा आहिनि मानी गॾिजी करे खाईंदा आहिनि कचर कंदा आहिनि। जी जी। उते साॻो रंग मूं ॾिठो पंहिंजी सिंध माशाअल्लाह, माशाअल्लाह। ऐं पूरी पूरी जॻह मुंहिंजी सिंध जी सकाफ़त आहे उहा उते मूंखे नज़र आई। बिल्कुलु। ऐं असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि ख़ासि करे जेके असांजा हिंदू भाइर आहिनि पूरी दुनिया में फैलियल आहिनि उहे। बिल्कुलु। छो जो हिंदू भाइर जेके असांजा वापारी आहिनि ॾाढा पूरी दुनिया में फैलियल आहिनि उहे। पूरी दुनिया में कहिड़े बि मुल्क में तव्हां हलिया वञो सिंधी तव्हांखे ज़रूरु मिलंदो हुते। ऐं सिंधी ॿोली सां प्यारु कंदड़ सिंधी ॿोली सां प्यारु कंदड़ सिंधी राग सां प्यारु कंदड़ ऐं सिंध जे म्यूज़िक सां प्यारु कंदड़ जेके सिंध जी म्यूज़िक सां प्यारु असां जेकॾहिं सिंध जे म्यूज़िक में ॾिसूं त असांखे भगत कंवर राम सुभाणे तमामु वॾो अमर रागी फ़क़ीर तन इंसान मास्टर चंद्र सुभाणे अल्लाह मास्टर चंद्र तमामु असांजो उहो बि सिंध जो। तमामु वॾो त नालो। हाणे असां मौसीक़ीअ जी ॻाल्हि हले पई त हाज़रीन जो वधीक वक़्तु न वठंदे ऐं नाज़रीन जो चाहींदासीं त तव्हां खां को कलाम ॿुधूं पर जिनसार चवे थो त ताड़ियूं वॼाए बि कोन था ऑडियंस सां कलाम कीअं ॿुधायूं। भरपूर ताड़ियूं थी वञनि जिनसार अली समूह लाइ। नजवा सहर पियाला हो मोहब्बत वाला सहर पियाला मोहब्बत वाला सहर पियाला हो मोहब्बत वाला बिस्मिल्लाह कर पीसा बिस्मिल्लाह कर पीसा यार मिले कभी दोस्त मिले
माशाल्लाह जिनसार समूह अञा असां वटि मौजूदु आहे, रुखसाना मारवी बि मौजूदु आहे, नजमा काविश बि मौजूदु आहे, अञा तमामु घणा कलाम बि थींदा ऐं लाफ्टर बि ॾियारींदासीं तव्हांखे अगरि आवाज़ु तव्हां ताईं पहुची सघियो त। पर फ़िलहालु जेको वक़्तु थियो आहे उहो ब्रेक जो थियो, छो जो ब्रेक तमामु ज़रूरी आहे। ब्रेक जेके माण्हू नथा वठनि उनजी सज़ा असांखे हिते मिले थी ॿारनि जी सूरत में, ऐं लॉकडाउन जे दौरान त वरी ॿारनि जो तादादु अञा वधी वियो, इन करे असां शो में ब्रेक खणंदासीं। सो लेडीज़ एंड जेंटलमैन, प्लीज़ डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। हेलो हेलो सूर न गुजरिया कोई जिह राजे दे कारण सीगार बनायस चोला चिट चिट रोई राजा राजा कर रही राजा 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 कर रही ओ राजा पुछना मैनू सादिक सुध तिन्हा को होवे यारों लगे ते जाने तेरे दर के फकीर हैं हम लोग, क्या अमीरों कबीर हैं हम दोनों आलम की कैद से आजाद, एक तेरे असीर हैं हम लोग।
नाल रांझण तेरे लगियां दिलियां असा हो इश्क दा कलमा भर बैठे सांस दा सौदा असा हो सिर दा सौदा नाल माही तेरे लगियां दिलियां नाल रांझण तेरे लगियां दिलियां असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा सिर दा सौदा कर देते राजा काबा राजा किबला राजा काबा राजा किबला राजा काबा राजा किबला राजा काबा राजा किबला मालिक मेरा मझियां वाला मालिक मेरा मझियां वाला रंग लगाया राजे मैनू रंग लगाया राजे मैनू असा सिर कदमां ते धरवे असा सिर दा सौदा करदे असा हो सिर दा सौदा करदे बेला रांझे दा बिस्त भलेरा 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 होया सवाया वक्त है मेरा होया सवाया वक्त है मेरा सजदा की तारा झेनू दिल सजदा की तारा झेनू असा यार ते तवक्कल कर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे असा हो सिर दा सौदा कर बैठे लिखिया जीवे किस्मत कीता लिखिया जीवे किस्मत कीता हो लिखिया जीवे किस्मत कीता लिखिया जीवे किस्मत कीता प्याला इश्क दा भर कर पीता प्याला इश्क दा भर कर पीता क्या करे सी दो मैनू क्या करे सी दो मैनू पिता पुरपुत्रा बली घर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे असा हो सिर दा सौदा कर बैठे नाल आई तेरे लगियां दिलियां नाल रांझण तेरे लगियां दिलियां असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे असा हो सिर दा सौदा कर बैठे तमाम बेहतरीन कलाम असां सिरदा सौदा कर बैठे
अगली सिर जो सौदो कयूं वेठी आहियूं तव्हां ताड़ियूं कोन था वॼायो यार। ऐं हाणे ब्रेक जे दौरान बि असां सां गॾु ई रहिजो, केॾांहुं वञिजो न। ऐं तव्हां त काॾे वञी नथा सघो हाज़रीन, छो जो असां दरवाज़ा बंदि कराए छॾिया आहिनि ॿाहिरि, कोई बि ॿाहिरि निकिरी नथो सघे। पर नाज़रीन खे चवंदासीं त प्लीज़ डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे गाला बिस्किट ठाहिण वारनि, इग्लू आइस्क्रीम ठाहिण वारनि, जापान ग्रीन लाइफ सिटी ठाहिण वारनि। लाफ्टर हाउस शो अॼु असां सखर में करे रहिया आहियूं ऐं औरतूं तमामु घणे तादाद में आयल आहिनि। ऐं नजमा कावेद साहिबा तव्हां सां बि हाल अहिवाल शुरू थी वियो आहे औरतुनि जो। हा, लॻे थो हीअ अम्मा तव्हांजी का पुराणी सुञातल निकिती आहे हिते सखर जी। चवनि कयूं मां तव्हांजा सभु ड्रामा ॾिसंदी आहियां, सिंधी ड्रामा सभु हा ॾिसंदी बिल्कुलु, आहियां। हीअ अम्मा जेका आहे नंढे हूंदे खां तव्हांजा ड्रामा ॾिसंदी थी अचे ऐं नंढे हूंदे खां तव्हांजी फैन आहे। अॼु तव्हांखे पहिरियों दफ़ो ज़िंदा हालत में ॾिठो अथई ऐं हेॾा जेको तव्हांजे चरणनि में वेठो आहे हेॾो मज़लूम फोटोग्राफर, देवी जे चरणनि में वेही रहियो आहे हिते, हितां ई वेही सभिनी जा फ़ोटो कढे थो, सुम्ही करे फ़ोटो थो कढे, इंजण थो खोले फ़ोटो थो कढे थो। माशाल्लाह तमामु ज़बरदस्त ऑडियंस आयल आहे, महिमान बि अची रहिया आहिनि अञा तमामु घणा। ऐं ताड़ियूं पर घटि ॿुधण में थियूं अचनि, अलाए छो, शायदि प्रोग्राम में मज़ो नथो अचे तव्हांखे, त ताड़ियूं वॼाए थो। प्रोग्राम असां कयूं वेठा, पाण में हवाल तव्हांजा हलनि पिया, कचहरियूं हलनि लॻे पियूं, ईअं ई थो त रौनक हिते ई लॻी पई आहे। असां पंहिंजे मुंहं सां ॻाल्हायूं वेठा, तव्हां पंहिंजे मुंहं सां ॻाल्हायो। माशाल्लाह जिनसार अली समूह साहब, तव्हां घणो तक़रीबन सखर में ई रहो हिते? जी सखर में। छो कराची में नथा शिफ्ट थियो? जी कराची छो नथा शिफ्ट थियो, हुते अची रहो? तक़रीबन असांजा जेके शोज़ थियनि था उहे हिते थियनि था। फंक्शन वधीक हिते? हा बिल्कुलु, हितां जी पसगिरदाई जा जेके इलाइक़ा आहिनि। जी जी, हिते माना हर शहर में पहुचणु आसान आहे हिते हा साईं। बनस्बत कराची जे, ज़ाहिर आहे अचे माण्हू 7-8 कलाक जो पंधु आहे। सही आहे। अक्सर असां ॾिठो आहे जेके सिंगर मशहूरु थियनि था, कोई लाहौर शिफ्ट था थी वञनि, इस्लामाबाद शिफ्ट था थी वञनि, पर तव्हां कॾहिं न शिफ्ट थियो? असां पंहिंजी सिंध कोन छॾींदासीं। सिंध न छॾींदासीं, वाह वाह वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं अस्मा भुट्टो साहिबा, तव्हां बि आउटबेक कंदा आहियो, शो करणु ईंदा आहियो होॾे कराची? जी बिल्कुलु, मुंहिंजो घर सखर में ई आहे, रिकॉर्डिंग्स जे हवाले सां कराची मुख़्तलिफ़ शहरनि में वञिणो पवे। तक़रीबन हर हफ़्ते तव्हांजो कराची अचणु थींदो आहे? जी जी, रिकॉर्डिंग जे करे हर हफ़्ते वञिणो पवंदो। रिकॉर्डिंग करे वरी हिते बाय एयर सखर ईंदी आहे। असां पंधु करे आया आहियूं त असां चऊं था हेॾो पंधु। मां पहिरियां वॾा सफ़र कया, वेननि ते, रक्षनि ते, हाणे मूंखे त कार ते बि वञणु नथो थिए। हालांकि पंहिंजी गाॾी अथसि, पोइ बि जहाज़ ते ईंदी वेंदी आहे। छा कयूं, फ़क़ीर माण्हू 4 कलाक में पहुची वञो। बाय एयर ईंदी आहे, हर हफ़्ते बाय एयर वेंदी आहे। असां त जहाज़ सिर्फ़ु हसन स्क्वायर वारो ॾिठो आहे, बीठो आहे कराची में, उते ई वञी ॾिसी। अच्छा, कॾहिं कॾहिं जहाज़ नायन उॾे रहंदा न, मुंहिंजे करे नायन उॾे रहंदा त वज़न घणो। हा इहो बि थींदो आहे। हिकु दफ़े ईअं थियो हुयो, जहाज़ टेक ऑफ कोन पियो करे। जुमिलो चवण वारो हुयो, मुंहिंजो मां चई छॾिया। जहाज़ जी अॻी सीट मिली वई हिननि खे, जहाज़ टेक ऑफ न पियो करे। पोइ पायलट उतां अंदरां ऐलान कयो, बाबा अस्मा भुट्टो हिते मौजूदु आहे? हुननि चयो हा। चई हिन खे आख़िर में विहारियो, जहाज़ टेक ऑफ करे, पोइ तॾहिं वञी जहाज़ उॾियो आहे। ऐं रुखसाना मारवी साहिबा, तव्हां तक़रीबन सॼी सिंध में परफॉर्म कयो हूंदो? जी हाँ, तक़रीबन सॼी सिंध में कयो। ऐं ॿाहिरि पाकिस्तान खां ॿाहिरि कॾहिं मौक़ो मिलियो? पाकिस्तान खां ॿाहिरां बि कयो आहे। कहिड़े मुल्क विया हो? जी, कहिड़े मुल्क में वियो? इस्लामाबाद। इस्लामाबाद? पाकिस्तान में ही है वो। करे दिलदार ओ साइट ते ठाए वार, ओ नाज़ करे दिलदार, ओ दिल दिलदार, ट्यो 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 न करे, ट्यो ट्यो न करे, ओ साइट ते ठाए वार, जो नाज़ करे मरो तादा, असां परन जी यार भला दिल ट्यो 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 न करे, अला दिल ट्यो 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 न करे, ओ नाज़ करे दिलदार, ओ साइट ते ठाए वार, वो असां परन जी यार, दिल ट्यो 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 न करे। हेॾे उस्ताद वॾा सिंगर आयल आहिनि हिते,
जिन सार समूह आयो आहे जंहिंखे तो सेखारियो हो तुंहिंजो वाह, वाह। शागिर्द वेठो आहे। जिनसार समूह हा जिनसार समाज यकीन करे मां तव्हांजो वॾो परस्तार आहियां। जी मां रुखसाना मारवी जिनसार न आहे रुखसाना आहे। रुखसाना मारवी जी हा पक सां जिनसार समूह हे हूंदो। जिनसार समा साहब यकीन करे मां तव्हांजो ॾाढो परस्तार ओ आहियां। उस्ताद खान साहब जिनसार न आहे, इहो पूरो संसार वेठो आहे हेॾां वेठो आहे जिनसार समूह। माफ़ कजो हिन अदाकारा खे ॾिसी मूंखे ईअं लॻे थो ॼण मां गऊशाला में किरी वियो। जिनसार जिनसार यकीन करे महिरबानी तव्हांजे कलामनि जो मां परस्तार आहियां। वॾी महिरबानी छा त तव्हांजो आवाज़ आहे जिनसार। यकीन करे जिनसार तोसां जॾहिं बि मां मिलियो आहियां जी रुखसाना मारवी यार घड़ी घड़ी ज़ैफ़ानो आवाज़ तुंहिंजो छो थो थी वञे? हा छो त तव्हां भुलिजी पिया हो। असां नालबीननि सां मज़ाक था कयो तव्हां। यकीन करे जिनसार साहब मरो उस्ताद मरो। उस्ताद ॻाल्हि इहा यार आहे। उस्ताद खे पंहिंजे खे वठी बीहारे ते जे हिकिड़ी चकर जॻह में पंहिंजूं टंगूं भॻियूं आहिनि। पिनंदा बि आहियो। हा साईं जिनसार साहब यकीन कयो जिनसार साहब वाह वाह मां जॾहिं बि तव्हांखे ॿुधो आहे जी जी यकीन कयो जिनसार न आहे साईं, हे पखी पंचर वारो आहे। मां बि चवां मां कुते ॾे छो आयो आहियां। माण्हू त हेॾे वेठा आहिनि। यकीन करे ख़्याल सां ग़लति जाइ ते वेठो आहियां। अल्लाह अकबर। उस्ताद खान साहब काॾे वेही था रहो हेॾे? अंदरि खे कहिड़ी ख़बर असां कॾहिं काथे अच्छा वेठा तव्हां कॾहिं काथे पंहिंजो वेठा। तारीफ़ करायो न तव्हांजी इहे नज़र केरु? नथी। उस्ताद खान साहब आहे, वॾो सिंगर आहे, तमामु वॾो सिंगर आहे साईं। क्लासिकल सिंगर आहे। अच्छा साईं मुंहिंजो जेको आहे सो मां प्रोफेसर डिमलोटी जो पुटु आहियां। असल में उस्ताद डेणो ख़ान डिमलोटी। अच्छा कहिड़ो साईं वाह साईं वाह डेणो ख़ान डिमलोटी ही केरु आहे? हीअ हिनजो शागिर्द आहे। मां ही मुंहिंजो शागिर्द आहे। बदकिस्मत हिन जो शागिर्द हा आहे। साईं जो तारीफ़ तव्हांजी शागिर्द साईं मुंहिंजो शागिर्द आहे। गानो ॿुधो आहे नओं हिननि नओं जे वारनि खे छा अच्छा। थियो आहे? जी उस्ताद मैडम। साहब हिननि जे वारनि खे छा थियो आहे? असल में ॻाल्हि इहा आहे असांजी हिकिड़ी महफ़िल ख़राब थी वई पोइ माण्हुनि धूड़ विधी आहे असांजे मथे में। मां थी ॻाल्हायां, मां चवां थी तव्हांजे शागिर्द जे वारनि खे छा थियो आहे? यकीन कयो तव्हां सुठो था ॻाल्हायो ॾाढो। वारनि खे शागिर्द जी छा थियो आहे? अॼु इहो पुछो पिया न तव्हां। उस्ताद अॻ में बि हिननि हरकतुनि तो पादर खाधा आहिनि पाण वरिते आहे। जी यार शागिर्द यकीन करे हिनखे जिनसार साहब हेॾे मरो उस्ताद हेॾे मरो। पंहिंजे उस्ताद खे विहार हिकु जॻह ते विहारेसि यार। साईं हिन जूं हरकतूं ख़राब आहिनि पहिरियों पोइ अखियुनि में मिर्च विधा अथनि। इहे हरकतूं न करे। असांजे महिमान हिते असमा भुट्टो आयल आहे, असां वटि रुखसाना मारवी आयल आहे। घड़ी घड़ी ओॾे थो वञे जिनसार समो चए थो उन्हनि खे। शादी कंदे या? साईं शादी करण जो ॾाढो शौक़ु हो असांखे। हा अच्छा पर औरतुनि जी असां जेकी मेकअप आहे असल में औरतुनि जेको वज़नी ॾाढी थी छॾे उस्ताद बस वज़नी ॾाढी थी मां- वञे न मां- आहे। बस असां छॾे। शादी तौरबा कजी खेर आहे थींदो आहे। तुंहिंजो ॾोह न आहे टॉपिक तो हले। मसला हिते फैमिली बि आई आहे। उस्ताद खान साहब जी असां वटि जिनसार अली समूह बि आयल आहे। जी तव्हां बि आयो त छो न म्यूज़िक जो मुक़ाबिलो थी वञे राग जो थोरो। वाह 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 हा आलाप तव्हां बि आलाप छेड़ियो, बिस्मिल्लाह। जिनसार बि छेड़े, ॾिसूं त कंहिंजो आलाप मथे आहे। बिस्मिल्लाह अची वञे आलाप साईं। हा त छॾ राग पहाड़ी मां कुझु ॿुधायो उस्ताद। मुक़ाबिलो नाबीन विचारो कुर्बानूनी कुत्ते ता ओ साइड ते ठाहे वार वाह पो नाज़ करे दिलदार पो असां परन जी दिल यार ट्यूं ट्यूं छो न करे अल्लाह अल्लाह ट्यूं ट्यूं छो न करे। छा इश्क बिना न आदमी नैने बिना ननी ककर बिना न झुड़
बादल बिना नमी जे लगई कैसानी तथरन में थाबा खाई को साइड ते ठाए वार वाह साइड ते ठाए वार नाज करे दिलदार वो असां परन जी दिल यार ट्यू ट्यू छो न करे अला दिल बस उस्ताद बस उस्ताद बस मुकाबलो आहे रहण जी वेहो हाणे उस्ताद हेॾो आलाप हाणे ॿुधिया तव्हांजो वारो आहे। समूह जा हा उस्ताद अहिड़ो कोई आलाप छिड़ियो जो उस्ताद हितां मैदान छॾे भॼी वियो मुकाबलो आहे साईं कमाल करे छॾियो आहे साईं कमाल करे छॾियो साईं तव्हां कमाल करे छॾियो आहे वाकई हा हा वाह वाह वरी महिरबानी साईं जैसा ॻाल्हि ॿुधो साहब हाणे तव्हां बि हेठि ॿुधिजांइ हाणे उस्ताद हा अचे साईं तव्हांजो सिंगर असांजे इश्क में अभी मशहूर थिया आयो जॾहिं नाला थियो अथव तॾहिं मगरूर थिया आयो सितम याद आयो जफ़ा याद आई वरी दिल जी ख़ता याद आई जॾहिं झोल कंडन सां भरिजी वियो बज़ हातिम जी मूंखे सखा याद आई दुनिया जी नाहे परवाह हो राणा तुझो ख़ैर हुजे दुनिया जी है दुनिया जी दुनिया जी है दुनिया जी दुनिया जी नाहे परवाह ओ सोना तुझो ख़ैर हुजे दुनिया जी नाहे परवाह ओ राणा तुझो ख़ैर हुजे आ ख़ैर हुजे ख़ैर हुजे ख़ैर हुजे आ ख़ैर हुजे ख़ैर हुजे ख़ैर हुजे दुनिया जी गजी दुनिया जी नाहे परवाह ओ राणा तुझो ख़ैर हुजे दुनिया जी नाहे परवाह ओ राणा तुझो ख़ैर हुजे जियो सभई वरी करे तालीन सां गॾिजी करे सभई गॾिजी आहा जियो वाह वाह हिकिड़ो मनाया तुझो सनागर हिकु मनाया तुझो सनागर वाह हिकु मनाया तुझो सनागर हिकु मनाया तुझो सनागर मज़ो अचे थो अॼु ताड़ी ॿुधाईंदियूं छा दुनिया 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 करे थी बहवा ओ राणा तुझो ख़ैर हुजे दुनिया जी नाहे परवाह सुण तुझो ख़ैर हुजे जो रोवण जहिड़ियूं अखियूं न कर मन रोवण जहिड़ियूं अखियूं न कर मन
रोवण जहिड़ियूं अखियूं न कर मन रोवण जहिड़ियूं अखियूं न कर मन रोवण जहिड़ियूं अखियूं न कर मन अवां जो ताड़ियूं घटि आहिनि मज़ो नथो अचे मुर्गूं सभई गॾिजी मुर्गूं अए मुर्गूं सोरा साईं मुर्गूं दुनिया में वेठा और राणा तुझो ख़ैर हुजे दुनिया जी नाहे परवाह और राणा तुझो ख़ैर हुजे खादम तुझो बेड न ॾिसंदो खादम तुझो बेड न ॾिसंदो आवाज़ नाओ आहे साईं छा थो चवे खादम तुझो बेड न ॾिसंदो खादम तुझो बेड न ॾिसंदो खादम तुझो बेड न ॾिसंदो छो बेड़े है बेड़े ॾिसण अगुणा और राणा तुझो ख़ैर हुजे दुनिया जी नाहे परवाह राणा तुझो ख़ैर हुजे साईं ख़ैर हुजे ख़ैर हुजे ख़ैर सरकार ख़ैर हुजे ख़ैर हुजे ख़ैर हुजे दुनिया जी ऐ दुनिया जी नाहे परवाह और राणा तुझो ख़ैर हुजे सुना तुझो ख़ैर हुजे राणा तुझो ख़ैर हुजे माशाल्लाह जिनसार समूह साहब असां वटि अञा मौजूदु आहे पर हाणे वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो एनीवेयर वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे गाला बिस्किट ठाहिण वारनि इग्लू आइसक्रीम ठाहिण वारनि जापान ग्रीन लाइफ सिटी हाउसिंग स्कीम ठाहिण वारनि असां सां ताउन कयो आहे अॼु लाफ्टर हाउस शो असां सखर में करे रहिया आहियूं तमामु बहितरीनु असांजा फ़नकार हिते आयल आहिनि जिनसार समूह सां कलाम ॿुधोसीं ब्रेक में वञण खां पहिरियां तमामु बहितरीनु जी जी हाल खे झुमाए छॾियो तव्हां बाक़ाइदे अवां जूं मोहबतूं आहिनि जेके असांखे ॻाल्हाइनि थियूं त हाणे असां कलाम ॿुधंदासीं रुखसाना मारवी खां ओ तेरे इश्क न जाया करके दिया दिया छेती बोल वे तबीबा छेती बोल वे तबीबा नहीं तो मैं मर गया आज दिया तबीबा नहीं तो मैं मर गया तेरे इश्क न जाया तेरे इश्क न जाया तेरे इश्क न जाया करके दिया दिया छेती बोल वे तबीबा छेती बोल वे तबीबा नहीं तो मैं मर गया आज दिया तबीबा नहीं तो मैं मर गया ओल छुप गया सूरज बाहर रह गई लाली ओल छुप गया सूरज ओल छुप गया सूरज बाहर रह गई लाली ओल छुप गया सूरज बाहर रह गई लाली वे मैं सदके हुआ वे मुड़ के निकाली वे मैं सदके हुआ वे मुड़ के निकाली घड़िया मैं भूल गया
इश्क दे झंगी विच मोर बुलदा, इस इश्क दे झंगी, इस इश्क दे, इश्क दे, इस इश्क दे, इश्क दे, इस इश्क दे झंगी विच मोर बुलदा, सानू किबले ते काबे सोना यार दिसदा, सानू किबले ते काबे सोना यार दिसदा, सानू घायल करके, सानू घायल करके, सानू घायल करके फिर खबर न लिया, छेती बोली में तबीबा नहीं तो मैं मर गया, छेती बोली में तबीबा नहीं तो मैं मर गया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थे यादियां, छेती बोली में तबीबा नहीं तो मैं मर गया, छेती बोली में तबीबा नहीं तो मैं मर गया। शाहनु सदो शाह इनायत बुए, फुल शाहनु सदो, फुल शाहनु, शाहनु फुल शाहनु, शाहनु फुल शाहनु सदो शाह इनायत बुए, जिसने मैनू पुआए चोले सावित सुए, जिसने मैनू पुआए चोले सावित सुए, चामे मारी नहीं तो मैं मर गया, छेती आवी वे तबीबा नहीं तो मैं मर गया, छेती बोली वे तबीबा नहीं तो मैं मर गया। असां वटि तमामु बहितरीन सिंगर आयल आहिनि ऐं एक्ट्रेस बि आयल आहे अस्मा भुट्टो, असांजो पंहिंजो शहर आहे सखर, माशाल्लाह कीअं लॻो तव्हांखे असांजे शो में अची पंहिंजे घर में प्रोग्राम करणु कयो? मां सखर में शो पई कयां पंहिंजे शहर में, जी जी, ख़ासि करे तव्हांजे माण्हुनि सां, ऐं तव्हांजो ई लाफ्टर हाउस मां सम्झां थी पूरी दुनिया में मशहूरु आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां कराची बि आया हुयो लाफ्टर हाउस बिल्कुलु असांजो बिल्कुलु, शो। मां हिकु दफ़ो वरी ॿीहर हिन जे करे आई आहियां त हीउ शो मुंहिंजो फेवरेट आहे, ऐं तव्हां पंहिंजो अली गुल मुंहिंजा फेवरेट आहियो, ऐं तव्हां ईअं ईंदा रहो असांजे शो में, इंशाल्लाह इंशाल्लाह, मुंहिंजी दुआऊं जिते जिते असां शो कयूं तव्हां उते अचो, मां ज़रूरु ईंदसि, पर थोरो शोर घटि कराए। असांखे ख़ुशी थींदी तमामु घणी। ऐं रुखसाना मारवी साहिब, तव्हांखे कीअं लॻो प्रोग्राम में अची? माशाअल्लाह, मूंखे बि तमामु घणी ख़ुशी थी आहे हिन शो में अची करे, ऐं अल्लाह पाक कंदो असांजी ईअं ई मुलाक़ात थींदी रहंदी अॻियां जे लाइ बि, जी जी, ऐं हितां जा माण्हू बि तमामु घणा सुठा आहिनि, सो मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। बिल्कुलु, वॾी महिरबानी तव्हांजी, सभई महिमान आया असांजे हिन शो में, त मौजूदु हाज़रीन ऐं नाज़रीन अवांजी भरपूर ताड़ियुनि में जिनसार अली समो। दीवाना हूँ दीवाना मैं यार कहूँ दीवाना, दीवाना गंजी करे, समय गंजी करे, आहा ओ दीवाना हूँ दीवाना मैं यार कहूँ दीवाना, दीवाना हूँ दीवाना मैं यार कहूँ दीवाना, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, मस्जिद मंदिर क्यों मैं जाऊँ, आप ही मैं खाना, आप ही मैं खाना, दीवाना दीवाना हूँ दीवाना मैं यार कहूँ दीवाना, दीवाना हूँ दीवाना मैं यार कहूँ दीवाना, आहा काबा पीर मेरे अंदर सूरत मूरत सिख अंदर, ओ काबा पीर मेरे अंदर सूरत मूरत सिख अंदर, राम रहीम भी मेरे अंदर, राम रहीम भी मेरे अंदर, टूटे चुप खाना, दीवाना दीवाना हूँ दीवाना मैं यार कहूँ दीवाना, दीवाना